अस्सलाम वालेकुम। अॼु असां ठाहियूं था टमाटनि जी चटणी। उन जे लाइ ही 4 वॾा टमाटर हुया जेके बिल्कुलु सन्हनि क्यूब्स में कटियल आहिनि, नंढा पीसिस। ऐं सावा धाणा खपंदा। ऐं ही चोथों हिसो चमचे जो, नंढे चमचे जो चोथों हिसो लूण ऐं उतराई मिर्च आहिनि। ऐं सावा मिर्च ऑप्शनल आहिनि। अगरि तव्हां सावा मिर्च विझणु चाहियो, वधीक स्पाइसी खाइणु चाहियो त सावा मिर्च विझी सघो था। आज हम टमाटर की चटनी बना रहे हैं। ये 4 बड़े टमाटर, इनको बिल्कुल छोटे छोटे क्यूब्स की शक्ल में काट दिया है। हरा धनिया है और ये चौथाई चाय का चम्मच नमक और मिर्चें। तो नमक मिर्च भी अपनी मर्ज़ी से ले सकते हैं। हरी मिर्चें डालना चाहें तब भी आप ले सकते हैं। अच्छा, ही मां बिल्कुल थोड़ो तेल 3-4 चमचा, 3 या 4 खाइण वारा चमचा तक़रीबन इहो मूं फ्राइंग पैन में गरम कयो आहे। हाणे असां हिन में विझूं था टमाटर। ठीक है, तो टमाटर हमने डाल दिए। इसके साथ ही हम डालेंगे नमक और मिर्च। लूण मिर्च भी इन सां गॾु ई विझंदासीं। हिनखे असां चङी तरह मिक्स करे हल्की बाहि पे, दम वारी बाहि पे इनखे छॾे ॾींदासीं। इसको हम मिला रहे हैं, मिक्स कर रहे हैं और ढक्कन लगाकर दम पे लगा देंगे इतनी देर कि ये टमाटरों का पानी खुश्क हो जाए और टमाटर गल जाए। ठीक है, सो हाणे लूण मिर्च असां हिन में मिलायोसीं। हिनखे असां ढक ॾेई दम ते छॾींदासीं एतिरी देर जो ही टमाटनि जो पाणी सुकी वञे ऐं टमाटर ॻरी वञनि। उनखां पोइ अॻियां जेको बि प्रोसेस आहे उहो कयूं था। ऐं हीअ चटणी असां घणो करे तरियल मच्छीअ सां, तरियल पटाटनि सां, चांवरनि सां, जेकॾहिं असां मच्छी था तरियूं त हीअ चटणी ठाहींदासीं। पटाटा तरियूं था उन सां ठाहींदासीं। पटाटनि जूं टिकियूं आहिनि, कटलेट्स आहिनि। हम जब सादा चावल बनाते हैं उसके साथ अगर हम मछली फ्राई करते हैं या कटलेट्स बनाते हैं या आलू फ्राई कर रहे हैं सिंपल, तब भी हम ये साइड में चटनी ज़रूर बनाते हैं। तो हाणे असां हिनखे ढकता ॾियूं हल्की बाहि ते ऐं पोइ ॾिसूं था जेॾी महिल ॻरी वेंदा आहिनि, हिननि जो पाणी खुश्क थींदो त अॻियां वरी असां हिन जो प्रोसेस कंदासीं। हिन में पाणी अञा आहे, अभी इसमें पानी है और अभी ये टमाटर और गलेंगे। सो इनके अञा वरी असां ढक ॾेई छॾियूं था। कुछ देर गुज़री आहे, हिनखे चेक था कयूं। ही ॾिसो पाणी काफ़ी हद ताईं हिन जो सुकी वियो आहे ऐं टमाटर नरम थी विया आहिनि। हाणे असां हिननि खे हिन टर्नर सां, चमचे सां चिथे ऐं बिल्कुलु ॻारींदासीं त जीअं हे तमामु जेका आहिनि पीसजी वञनि। आग में इसकी थोड़ी सी बढ़ा रही हूँ। टमाटर नरम हो चुके हैं बिल्कुल, पानी काफ़ी हद तक खुश्क हो गया है। अभी हम इस टर्नर के साथ, इस पलटे के साथ इसको दबा दबा के बिल्कुल ही नरम कर लेंगे ताकि ये एक पेस्ट की शक्ल हो जाए। ये चटनी ॾाढी मज़ेदार थींदी आहे, तमामु हिकिड़ी आसान रेसिपी आहे। ऐं का बि खुश्क शइ जॾहिं तरियल पचायो था त ऐं ख़ासि करे चांवरनि सां, त तॾहिं तव्हां हीअ चटणी ज़रूरु ठाहियो। असां जेकॾहिं तरियल मच्छी या तरियल चिकन आहे, का बि अहिड़ी खुश्क शइ जेकॾहिं मानी सां पचाईंदा आहियूं त उन सां वरी असां ॿियूं चटणियूं ठाहींदा आहियूं। गिदामड़ी जी थी वई, रायतो थी वियो। पर जॾहिं असां चांवरनि सां का तरियल शइ ठाहींदा आहियूं त असां हीअ चटणी ठाहींदा आहियूं। चावल के साथ हम जो भी फ्राइड चीज़ बनाते हैं उसके साथ हम टमाटर की चटनी बनाते हैं। और अगर रोटी के साथ हम कोई ड्राई चीज़ फ्राई कर रहे हैं तो फिर हम रायता या इमली की चटनी बनाते हैं। इमली की चटनी और रायता जिस तरह से मैं बनाती हूँ वो भी मैं इंशाल्लाह सिखाऊंगी। अभी इसको इतना पकाना है कि इसका तेल जो है वो बिल्कुल अलग नज़र आना चाहिए। हिनखे असां एतिरो पचाईंदासीं जो हिन जो पाणी सफ़ा सुकी वञे ऐं हिन में सिर्फ़ु चटणी जेका आहे इहा बिल्कुलु घाटी थी वञे ऐं हिन में तेल अलॻि सां नज़र अचणु घुरिजे। तव्हां ॾिसो हीउ तेल जेको आहे अलॻि नज़र पियो अचे ऐं पाणी टमाटनि जो बिल्कुलु खुश्क थी वियो आहे। ऐं हाणे असां हिन में विझंदासीं धाणा। मूंखे उमेदु आहे तव्हांखे रेसिपी वणंदी। हीअ ट्राए कजो अहिड़े क़िस्म जी शयुनि सां। ही ॿार या वॾा जेके आहिनि तमामु घणे शौक़ सां खाईंदा आहिनि। वधीक स्पाइसी खपे त तव्हां हिन में सावा मिर्च विझी था सघो। सो हीअ ॾाढी हिकिड़ी मज़ेदार रेसिपी आहे, ट्राए कयो। मोट ॾियो, मूंखे ॿुधायो तव्हांखे कीअं लॻी, तव्हां ठाहियो त तव्हांखे कहिड़ा कमेंट्स मिलिया। हमेशह चवंदी आहियां त खाधो प्यार सां पचायो। अलाह से तव्हांखे ख़ुशि रखे, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी रेसिपी सां मिलंदासीं। तेसिताईं मोकिलायूं नथा। अलाह भाई।